अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिन हमज़िहि व नफ़ख़िहि व नफ़्सिहि। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्न हाज़ल क़ुरआन यहदी लिल्लती हिय अक़वम व युबश्शिरुल मुअ्मिनीना अल्लज़ीना यअमलूना अस्सालिहाति अन्न लहुम अजरन कबीरा। मन अअरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ंका व नहशुरुहु यौमल क़ियामति अअमा। व क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नी तारिकुम फ़ीकुमुस्सक़लैन औ कमा क़ाल अलैहि स्सलातु वस्सलाम। हर किस्म जी हम्द ऐं सना वॾाई वाखाण किबरियाई अज़मत ऐं जलालत अकेले अल्लाह वहदहु ला शरीक माबूद बरहक खे जुगाए जेको हिन सारे संसार सारी कायनात सारी मखलूकात जिनजो अकेलो खालिक मालिक राज़िक वहदहु ला शरीक हाजत रवा मुश्किल कुशा दाता व दस्तगीर माबूद बरहक उन खां पोइ लातादाद अणगणिया बेहिसाब दुरूद ऐं सलाम हुजन इमामुल अंबिया इमामुल अतक़िया इमाम हुदा ख़ातमुर रसूल व ख़ातमुन नबिय्यीन शाफ़िअ महशर साक़िअ कौसर इमामुल मुस्लिमीन शफ़ीउल मुज़निबीन इमाम मुज्तबा अहमद मुस्तफ़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजी ज़ात मुक़द्दस ते जंहिंखे अल्लाह रब्बुल अल्लामुल ग़ुयूब व सत्तारुल उयूब हिन समूरे संसार बिलख़ुसूस इंसान और जिन्न जे लाइ रहबर व रहनमा हादी व मुर्शिद रहमत लिल आलमीन बणाए करे मबूस फरमाए। ओ वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ सामिन किराम, अॼु शेर खान बोसदार जे अंदर हिकिड़ो नंढो प्रोग्राम मुनाक़द कयो वियो आहे। इन प्रोग्राम जो मकसद अहले इलाइक़ा ताणी एक पैगाम पहुंचाइण आहे। यो पैगाम इहो आहे त अॼु खां पहिरियां असां पंहिंजी ज़िंदगी जा जेके बि लम्हात ऐं मरहलात गुज़ारे आया आहियूं उहे कहिड़े तरीक़े सां गुज़ारे आया आहियूं, कहिड़े कमनि में गुज़ारे आया आहियूं ऐं जेको असां कलमो पढ़ूं था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो कलमो असां मुसलमान मर्द तोड़े औरतनि खां कहिड़े तक़ाज़ात जो मुतालबो करे थो। कलमे पढ़ण जो मक़सद छा आहे, कलमो छाजे लाइ पढ़ियो आहे, मुसलमान छो थिया आहियूं, मुसलमान जी माना छा आहे, मुसलमान थियण जो मक़सद छा आहे। दुनिया में जेके नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ते कलमो नथा पढ़नि उहे बि ज़िंदगी गुज़ारनि पिया ऐं मुसलमान बि ज़िंदगी गुज़ारे, विच ते फ़ासिलो कलमे जो आहे। पर ज़िंदगी जा अमल, ज़िंदगी जा मामूलात, ज़िंदगी जा उथण वेहण जा तरीक़ा, कारोबारी मामलात, रिश्तेदारी तौर तरीक़ा जेकॾहिं कलमे जे तक़ाज़े मुताबिक न हुजनि तो पोइ मुसलमान ऐं काफ़िर में फ़र्क़ कहिड़ो थियो।
पोइ मुसलमान नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिनके मञण जी दावा में केतिरी हद ताईं सचो आहे। ऐं मूं हिकिड़े हदीस मुबारका जा चंद अल्फाज पढ़िया आहिनि। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, मुंहिंजा उम्मतियो आऊं तव्हांजे अंदरि ॿ वज़नी शयूं छॾियो वञा पियो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिनके अल्लाह जे तरफ़ां इहो पैगाम मिली चुको हुयो त ए मुंहिंजा हबीब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे अव्हांजी हयाती जो ख़ात्मो आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम इन हयाती जे ख़ात्मे वारे वक्त अचण खां पहिरियां सारी उम्मत खे ता क़यामत ताईं पढ़ंदड़ हर मुसलमान मर्द औरत जेके कलमो पढ़नि था उन्हनि जे लाइ पैगाम छॾियो त मुंहिंजा उम्मतियो आवाज़ अंदर ॿ वज़नी शयूं छॾियो पियो वञा। हिकिड़ो क़ुरान पाक अथव, ॿियो मुंहिंजो अहल बैत अथव। इहे क़ुरान पाक ऐं मुंहिंजा अहल बैत अवां इन ॿिन्ही खे जेकॾहिं मज़बूती सां वठंदो, इन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो त दुनिया बि अव्हांजी ठही पवंदी त आख़िरत बि ठही पवंदी। पर जेकॾहिं क़ुरान पाक खां इनहराफ कयो, अहल बैत खां तव्हां इनहराफ कयो, मुंहुं मोड़ियो या ॿिन्ही शयुनि मां हिकिड़ी शइ खे मञव ऐं ॿी शइ खे छॾे ॾिनो, या ॿिन्ही खे मञण जी दावा करे उन ते जेकॾहिं अमल न कयो तॾहिं बि अव्हीं तबाह ऐं बर्बाद आहियो। अचो मुसलमानो, हिकिड़े मिंट जे लाइ अॼोके हिन प्रोग्राम में हलंदड़ टाइम ताणी सारा नज़रियात, सारियूं सोचूं, सारा अक़ीदा छॾे ॾियो। सिर्फ़ इहा सोच रखो पंहिंजे दिल ऐं दिमाग़ जे अंदरि त असां ताणी जंहिं कलाम जो आवाज़ अची रहियो आहे उहो सभिनी मुसलमाननि जो मंझंदड़ ऐं मक़बूल तरीन किताब अल्लाह साईं जो क़ुरान पाक आहे। छॾियो फिरकेवारियत के, छॾियो तअस्सुब के, छॾियो फ़र्क़ के, छॾियो दुश्मनी अदावतन के। अचो मुसलमानो, क़ुरान पाक जो आवाज़ ॿुधूं, क़ुरान पाक जो पैगाम ॿुधूं। अहले बैत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करीमैन सोनो अलिया अज़वाज मुतहरात आहिनि। सभिनि जी ज़िंदगी ते असां थोड़ी थोड़ी अॼु रोशनी विझंदा हलंदासीं ऐं पोइ असां पंहिंजी ज़िंदगी जो मुआइनो कंदा हलूं। असांजा रुख केॾा आहिनि, क़ुरान जो अहले बैत जो रुख केॾा हा। छा असां मञण जी दावा में सच्चा आहियूं या कूड़ा आहियूं? अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ुरान जी छा इज़त, अहमियत, क़दर क़ीमत आहे ऐं असां मुसलमाननि केतिरे क़दुरु सोचियो आहे। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे अल्लाह रब्बुल आलमीन ही क़ुरान पाक अता कयो, अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो हुदल लिन्नास। हे क़ुरान पाक समूरे इंसाननि जे लाइ, मुसलमान हुजनि या काफ़िर हुजनि, सभिनि जे लाइ रहनुमाई जो, सिधी राह ॾेखारण जो, हमदर्दी जो, ज़िंदगी पुरसुकून गुज़ारण जो जेकॾहिं कानूनी किताब आहे त क़ुरान पाक आहे। अंदाज़ो लॻायो मुसलमानों सां क़ुरान पाक सां केतिरो तालुक जोड़ियो वेठा आहियूं, केतिरो टोड़ियो वेठा आहियूं। क़ुरान पाक जे बारे में मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चंद फरामीन बयान कंदा हलो मुसलमान, पोइ सोचंदा हलो अव्हां खे मूंखे क़ुरान जी मालूमात केतिरी आहे, अव्हां जे मुंहिंजे औलाद जो क़ुरान सां केतिरो तालुक आहे, अव्हां जे मुंहिंजे घर वारनि जो क़ुरान सां केतिरो तालुक आहे। क़ुरान पाक के बारे में मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी साॻी हदीस मुबारक जेका नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तव्हां में ॿ शयूं छॾियो पियो वञा। प्यारा पैगंबर ते छा फरमाइनि, ओ मुंहिंजा उम्मतियो तव्हां जे अंदरि ॿ वज़नी शयूं छॾियो पियो वञा। उन्हनि मां हिकु अल्लाह रब्बुल आलमीन जो अज़ीम तरीन किताबुल्लाह क़ुरान पाक आहे। फरमाए जेको क़ुरान पाक ते हलंदो, क़ुरान पाक खे पंहिंजो इमाम ऐं पेशवा करे ज़िंदगी उन मुताबिक़ गुज़ारींदो, फरमाए उहो हिदायत ते हूंदो, कॾहिं बि गुमराह न थींदो। जेको क़ुरान पाक खां मुंहुं मोड़ींदो, अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए उहो गुमराह आहे। हाणे ज़रा सोचींदा हलो, अव्हां या केतिरो क़ुरान पढ़ूं था, क़ुरान जो केतिरो आयतूं यादि आहिनि, क़ुरान पाक सां केतिरो ताल्लुक आहे।
ओ मुसलमान अज तो के सूरत फातिहा कौन थी अचे, अलहम्द शरीफ कौन तो अचे। ए मुसलमान अज तो के पूरी बिस्मिल्लाह पढ़न कौन थी अचे। तू मुदा कुरान पाक के मन जे दावा में तो सच्चो आया कूड़ो आ। कुरान पाक जा अहकाम, कुरान पाक जी तिलावत, कुरान पाक जो तर्जुमो तो परे जी गाला। पर अज जे मुसलमान के मुझा मुसलमान भाईरो बुजुर्गो मोहतरमा महरो बेनरो तमा जायजो ही मुआइनो करे जिसो पंजे गोठ जो पंजे घर बातन जो कुरान पाक सा केतरो तालुका, कुरान पाक जो लफ्ज वठण अचे तो या कोन तो अचे। कुरान पाक जैसा मुसलमानन वटे एतरे कदर नौसुबिल्ला बेहुरमतिया। असाजे हिक घर में वो कुरान पाक 7 कपड़न में जे अंदर बंदा अल्लाह अकबर कबीरा उन घर जा भाती बनना पाक तमा के नजर इंदा। ओहो कुरान पाक घर में मौजूद आ, घर जे बातिन जी ज़बान में गार गंद गिलागी वत मौजूद आ। ओ कुरान पाक घर में मौजूद आ, उन्हें घर में टेलीविजन नजर इंदे, उन्हें घर में मोबाइल फोन नजर इंदा। नौजवान औलादा पुत्रा न्याणी आ पर जेकर अच्छी दाढ़ी वाले बाबा के दिसंदा से ओ ब टच मोबाइल में लगो पियो फिल्मों ड्रामा पियो दिसे। हे मुसलमान तो कुरान जी इज्जत अजमत आ। कुरान पाक निशजले ना आयो फरमाए जेको कुरान जे पोया हलंदो वो हिदायत आ, जेको कुरान का पुठ फेरींदो वो गुमराही ते आ। ओ मुसलमान हाने तू पान फैसलो कंदो हल जाए। ही के जमात वाले मौलवी जो फैसलो ना बल्कि मदीने वाले साईं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया। हदीस शरीफ किताब से मुस्लिम के अंदर हदीस मौजूद है। जेको कुरान पाक का पर भरोसा सो गुमराह फैसलो अज फिरके वाला एकड़ा फिरके वाला जन के गुमराह ब्या उनन के गुमराह त्या उनन के गुमराह फतवा जा अंबार आहिन। पर मुसलमानों मदीने वाले साईं ने फरमाना गोर कंदा वणो जेको कुरान ते आमिला कुरान ते अमल कंदड़ा ओ हिदायत वारो आ, ओ कुरान के मञण वारो आ, ओ कुरान ते अमल करण वारो आ, ओ मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ॾिनल रस्ते वारो आ। पर जेको कुरान का पर भरो आ यो पक्को गुमराह। अल्लाह रब्बुल आलमीन पने कुरान पाक के अंदर चा फरमायो लौ अनज़लना हाज़ल कुरआन अला जबलिन लरायतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खश्यतिल्लाह व तिलकल अम्सालु नज़रिबुहा लिन्नास लअल्लहुम यतफक्करून। ओ मुसलमान ही कुरान पाक का आम शेखाने का अज दुनियावी किताब असांजे घरन जे अंदर स्कूली किताब मौजूद आहे। हिन को कहिड़े चारे में उछलियो पियो आहे, को किथे उछलियो पियो आहे, किथे उछलियो पियो आहे। पर मुसलमान वटि उन दुनियावी किताबन जी इज्जत न रही आहे। वजह छा के जो ने मुसलमान कुरान पाक जी इज्जत न कई आहे, कुरान पाक के समझो आहे न। कुरान पाक केतिरे क़दर इज्जत ऐं अज़मतन जो हामिल आहे। अल्लाह सां 28 सिपारे सूरतुल हशर जे आख़िरी रुकू जे अंदर फरमायो फरमाए जेकॾहिं हिन कुरान के ऐं उन्हनि पहाड़नि ते नाज़िल कया हा उहे पहाड़ थे मुसलमान रब्बुल आलमीन फरमाए तो जॾहिं मूं ज़मीन के पैदा कयो त ज़मीन लुटी रही हुई, वो ये पहाड़ ज़मीन जे मथा रखा एडा वडा वज़नी पहाड़ आहिनि जो ज़मीन जे मथा किल थी करे बीही रहा, जो ज़मीन काबू थी वई आहे। उन जे रखजण खां बाद में वरी कॾहिं बि ज़मीन अल्लाह रब्बुल आलमीन जे हुकुम खां ज़िलज़िले जी सूरत खां अलावा न लुटी आहे। ये पहाड़ फरमाई जेकॾहिं इहो क़ुरान पाक इन्हनि पहाड़नि ते मुसलमान जेकॾहिं नाज़िल थी हा, ये पहाड़ भी रब्बुल आलमीन जे खौफ खां ओ कुरान पाक जी इज्जत अहमियत कदर कीमत समझंदे अल्लाह अकबर कबीरा ये पहाड़ भी जरा जरा थी वञनि हलिया हा। व तिलकल अम्सालु नज़रिबुहा लिन्नास लअल्लहुम यतफक्करून। रब फरमाए तो ये मिसाल मो इन जे करे बयान कया ता त इंसान समझे गौर फिक्र करे तो मूंखे केॾी रब इज्जत ॾिनी, कहिड़ो अज़ीम किताब ॾिनो, मुंहिंजी छा इज्जत कई आहे। मुसलमानों कुरान पाक सुकून तो सुकून आ। जेको कुरान पाक ते अमल कंदो, कुरान पढ़ंदो, पंहिंजे बचड़न के पढ़ाईंदो, उन जी जिंदगी सुकून ही सुकून वारी गुज़रंदी। पर जेकर कुरान पाक मोह फेरे तो दुनिया भी तंग, कब्र भी तंग, तो महशर भी तंग थींदे। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन अखियुनि जो ठार जेकर हुयो तो कुरान पाक हुयो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो जेकर अखलाक हुयो तो कुरान पाक हुयो। उम्मुल मुमिनीन सय्यदा आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा सहाबी आया चए तो या अम्मा ओ अम्मा आयशा
मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन अखलाक के बारे में बुधायो तो सोने हबीब महबूब खुदा मुस्तफा खुदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अखलाक छागे। अम्मा आयशा जवाब देते ओ मुझा रूहानी फर्जंदो मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन रूहानी फर्जंदो ऐ उम्मतियो बुधो जेकॾहिं मोहम्मद घोट जो जॾहिं अखलाक ॾिसण चाहियो था वञी कुरान पढ़ो, कुरान पढ़ंदा वञो, मोहम्मद करीम जो अखलाक पढ़ंदा वञो। कुरान पाक इहा शइ आहे। अज मुसलमान में अखलाक आगे, हया किरदार आगे, सोनो सलूक आहे, गालान वडण आहे, पराए पंजे जी नंढे वडे जी माओ पीए जी चाचे सोट मासात जी का सुञाणप का इज्जत का अहमियत आगे का बकाने का। मुसलमानों अज तालिब इल्म इहो तो तहां के बुधाइण चाहिए छो कोने जो असां कुरान का पढ़े आहियूं तॾहिं कुरान जी तालीम खां बि पढ़े आहियूं, मदीने वाले साईं जे अखलाक वारी ॾिनल तरबियत खां बि पढ़े आहियूं। मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ये कुरान पाक ही हुआ फरमाया लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसनतुन लिमन कान यर्जुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। ओ मुसलमानों अज दवा वलंदियूं फतवा वलंदियूं फलाना मौलवी नबी के कोन था मञनि, फलाणे जमायत वारा नबी के कोन था मञनि। नबी के केर थो मञे पो केखा पुछा कयो तो नबी के मञण में सच्ची दावा करण वारो केर आहे? वाकई जे नबी के मञण घुर्जे ये मञण वारो केर आहे? केखा पुछा कयो मूंखां, बी जमात वारे मौलवी का? दाढ़ी कूड़िया चरसी भंगी बिदती पेटन जे पोया वडा पटका बाधियो पंहिंजो फतवा दयो हलिया वञा। आवाम बेचारी अणपढ़ परेशान लगी पई असां कहिड़े पासे वञूं। अज ही तालिब इल्म के बुधाइण चाहे तो मुसलमान भाइरो परेशान न थियो, नाखे जरूरत परेशान थियण जी। जेकॾहिं इन हद ताईं पहुचण चाहियो था त वाकई नबी के मञण जी सच्ची दावा वारो केर आहे तो पोइ कंहिंखां बि फ़ैसिलो न आहे वठणो। अव्हां जे घरनि में बि क़ुरान हूंदो, अव्हां जे मोबाइल में बि क़ुरान हूंदो, अव्हां जे ॻोठ वारी मस्जिद में तो हूंदो क़ुरान पाक। वञो क़ुरान पढ़ंदा वञो, नबी जी सीरत बि पढ़ंदा वञो, नबी जेके ज़िंदगी में अमल कया, नबी जिन्हनि ज़िंदगी में कया अमलन जी जका तालीम तरबियत ॾिनी आहे उहा पढ़ो, ज़हन में रखो ऐं पोइ समाज में तव्हां पाण मुआज़नो कयो, तोरियो कहिड़ी जमायत वारा कहिड़े रुख ते आहिनि, कहिड़ी जमायत वारा कहिड़े रुख ते आहिनि, अव्हांखे सिधी राह मिली वेंदी आहे। अव्हां समझी वेंदो वञा नबी के सच्ची दावा में मञण वारा केर आहिनि। फरमाया लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसनतुन लिमन कान यर्जुल्लाह वल यौमल आखिर। अल्लाह जो कुरान 22 सिपारो सूरतुल अहज़ाब फरमायो मुसलमानों नबी जी सीरत में अवां जे रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो अवां पैगंबर अल्लाह जो थी आयो आहे उन जी सीरत में, उन जे अखलाक में, उन जे जिंदगी में, उन जे अमल में अवां जे लाइ उसवा हसना रखियल आहे, जिंदगी जो सोनो नमूनो रखियल आहे, हिदायत रखियल आहे, रुश्द रखियल आहे, हया रखियल आहे, अखलाक रखियल आहे, गैरत रखियल आहे, हमदर्दी रखियल आहे, मोहब्बत रखियल आहे, मुवद्दत रखियल आहे, हिक ॿिए जो एहसास रखियल आहे, हिक ॿिए जी सुञाणप रखियल आहे, उहा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत में रखियल आहे। फरमाया सीरत कंहिंखे नसीब थींदी ऐ नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सुञाणप कंहिंखे नसीब थींदी। फरमाया लिमन कान यर्जुल्लाह वल यौमल आखिर। ओ जिन्हनि जी जुस्तजू, जिन्हनि जो शौक़, जिन्हनि जी तड़प, जिन्हनि जो वलवलो, जिन्हनि जो जज़्बो इहो हूंदो त रब खे आऊं राज़ी कयां, रब्बुल आलमीन मूंखां दुनिया में बि परची पवे जॾहिं आऊं मौत जे मरहलात में अचां, जॾहिं आऊं मरां त मुंहिंजो रब मूंखां राज़ी थिए। जेकॾहिं महशर मैदान में अचां त तॾहिं रब्बुल आलमीन मूंसां मुलाक़ात करे, इन्ही सूरत में मुलाक़ात करे। वो जो यौमइज़िन नाज़िरा इला रब्बिहा नाज़िरा। फरमाया क़यामत वारो मैदान हूंदो, सारी लोक लोका अबे आदम का वठी ता क़यामत
ताई सारे जा सारा इंसान मर्दो औरतों अच्छा कारा अरबो अजम सब जा सब बैठल हुंदा अल्लाह अकबर कबीरा एड़ा मरहलात हुंदा मदीने वाले साईं फरमायो मानू गुनाहन चे अंदर जेके जिंदगी गुजारे आया ओए माशरे मैदान में पंजे पत्थर के अंदर गोता खाई रहा हुंदा बदबूदार पत्थर हुंदो अल्लाह अकबर कबीरा फरमाई जेके दुनिया के अंदर रब खां बगावत करे रब सा मोहब्बत न कंदे रब्बुल आलमीन जो मुलाकात जो शौक न कंदे पंजी जिंदगी गुजारे आया फरमाए तो क़यामत वाले ॾींहुं उन्हनि जो चेहरो कारो हुंदो पर जेके दुनिया में जिंदगी रब जे कुरान मुताबिक कुरान जे पोयां गुजारे आया जियां कुरान चवंदो वियो जियां मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम चवंदा विया ईअं जिंदगी गुजारे आया फरमाए क़यामत वाले ॾींहुं उन्हनि जा चेहरा हशाश बशाश हुंदा उन्हनि जा चेहरा नूरानी हुंदा उन्हनि जा चेहरा चमकंदड़ हुंदा फरमाए वजूह यौमइज़िन नाज़िरा चमकंदड़ नूरानी चेहरा हुंदा खुशहाली होंदे मुसरत होंदे फरहत होंदे इला रब्बिहा नाज़िरा शर्माए छो खुश हुंदा जो दुनिया में न जी दिल में अकीदत रखल हुई तो जिया मुझे रब चयो आ कुरान में ईअं ई जिंदगी गुजारिया अची वई रिश्तेदारन जी गाल हिदा रब जी गाल हुई रिश्तेदार छड़े दिना रब जे कुरान के तरजीह दिनी आ अची वई दुनिया जी गाल हिदा कुरान जी गाल हुई दुनिया छड़े दिनी आ हिदा कुरान जी गाल के इज्जत दिनी आ अची वयो माल मता जो मामलो मसरूफिया जो मामलो जदा रब्बुल आलमीन जे तरफा मस्जिद में अजान आई आ सद थियो आ सारी मसरूफियात छड़े दिनी आ सारा शौक छड़े दिना सारा दोस्त छड़े दिना सारी मसरूफियात छड़े करे रब वट आयो रब जे घर में आयो आ अची करे गोड़ा खोले करे चेतो मुझा मौलाए करीम दुनिया जी लज़्ज़त पंहिंजी लज़्ज़त आ दुनिया जो पर मुझा मौलाए करीम सारी दुनिया का वधिक तू रब मुखे महबूब ऐं प्यारो आ तुझे जिक्र में मुखे सुकून त चला तुझे मुलाकात तुझे दीदार जो शौकीन आहे तुम्हें क़यामत वाले ॾींहुं एड़ा चेहरा हशाश बशाश हुंदा नूरानी हुंदा चमकंदड़ हुंदा अल्लाह रब्बुल आलमीन कसीरा वसब्बिहूहु बुकरतन वसीला फरमाए ए ईमान वारो अंदाज़ो लगायो रब साईं कीअं मुखातिब थियो आ मुनाफिकन सा मुखातिब थियो मुनाफिक चई करे जेकर हिते मुहाशिरे में को माण्हू चोर आ हिते पाणो न के नंढो वॾो ईंदे वेंदे उनखे चयो आ चोर कहिड़ा हाल अथई चोर कहिड़ा हाल अथई उनजी का इज्जत रहंदी मुआशिरे में केॾो पेशेमान थींदो केॾो शर्मसवार थींदो उहा तो उनजे मथां गुज़रंदी न को ज़ानी हुजे उनखे मुआशिरे चयो ओ ज़िनाकार कहिड़ा हाल अथई खुशा छा गुज़रंदी उन माण्हू जे मथां अंदाज़ो लगायो समझी सको था इन ॻाल्हियुनि खे पर क़यामत वारे ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं जेकॾहिं इहे सारा करतूत ज़ाहिर थींदा त माण्हू जे मथां छा गुज़रनि अल्लाह साईं कुरान में मुनाफिकन के मुनाफिक करे पुकारियो काफिरन के काफिर करे पुकारियो छो त दुनिया में जलील हो जा सब कुछ मु रब इन्हनि खे ॾिनो आहे हयाती माल मता नफ्स में जान में वजूद नफ्स में जेके भी नेमतनि सब मु रब ॾिनो आहिनि ही मु रब जा थियनि ई नथा मु रब सां मोहबत ई नथा कनि मु रब जी इबादत ई नथा कनि पर भरा पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी आयाशी मनमर्ज़ी में गुज़ारिनि पिया इन जे करे रब उन्हनि खे दुनिया में भी ज़लील कयो आहे ख्वार कयो आहे पर जेके नबी ते कलमो पढ़नि था जेके अल्लाह खे मञनि था ईमान वारा फरमाया अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा फरमाए ओ मोमिनो छा ओ मुझा मोमिन बनो मुसलमानन में दादा शराबी पाहिन जानी पाहिन चोर पिया आहिनि ये मुसलमान के कम ज़ेब कोन था ॾियनि मुसलमान के जुगाइनि कोन था पर कलमा पढ़ण जी बुनियाद ते रब्बुल आलमीन मुसलमान जी एडी इज्जत रखी आहे एडो हया रखियो आहे ओ मुके मञण वारा मुझे नबी के मञण वारा ईमान वारा सारी जिंदगी गुनाहनि सां भरी पई आहे पर पोइ भी रब्बुल आलमीन दुनिया में भी छप्पर रखियो आहे दुनिया में भी पर्दो रखियो आहे दुनिया में भी इज्जत रखी आहे ओ ईमान वारा अच मु रब्बुल आलमीन के याद कर सुबह जो भी याद कर शाम जो भी याद कर तमाम घणो याद कर रब जो पैगाम छा है मुसलमान सोचो तव्हां मूं केतिरो रब के याद कयो फजर जी नमाज पढ़ूं था पानी हुजे शहर वञणो हुजे वापार हुजे 2-3 बजे मोती वेंदासीं हलिया
पर नमाज जो सुबह जो असां सॼी रात सुता पिया हूंदा सुबह नमाज नथी पढ़ी थी। हे मुसलमान है, कुरान के पढ़ण वारो, कुरान के मञण वारो। ओ मुसलमान असां चऊं था हा हा कुरान पढ़ो, पंहिंजी जिंदगी कुरान मुताबिक गुजारियो, वहां ठरी पवंदो, वहां ठही पवंदो, दुनिया में भी सुकून मिलंदो आहे। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। ओ दुनिया वारो मौसीकी में सुकून ना है, नौजवानो मंशियात नशिया वार शयुनि में सुकून आहे, शेरो शायरी में सुकून ना है, दुनियावी दोस्तन महफिलन में सुकून ना है, होटलन औताकन में सुकून ना है, घरन में खाली सुते हुजन में सुकून ना है, मालो मताह बकरियन में सुकून ना है, कारोबारो दुकानदारी में सुकून ना है, यारन दोस्तन अब्बा बंसाइश को माशूकी करण में सुकून ना है। हाँ हाँ मुसलमानो, ये तालिब इल्म के पैगाम देना है कि जेकन सुकून आहे अल्लाह जो कुरान चेतो तो अल्लाह जे जिक्र में, अल्लाह जी इबादत में, कुरान में, नबी जे दीन में सुकून ही हया। चाहे था जिंदगी ठहे आई मुसलमान आयूं त कुरान के मञण वारा आयूं त तो पोइ ही ॻाल्हियूं उनखे फ़ाइदो ॾींदियूं, मुसलमान ज़रूर सोचींदो। फरमाई वज़किर फ़इन्न ज़िक्रा तनफ़उल मुमिनीन। ओ मुंहिंजा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जेके मूं रब खे मञण वारा आहिनि, तो नबी खे नबी मञण वारा आहिनि, उन्हनि खे नसीहतूं कर, उन्हनि खे समझा। जेकॾहिं दिलड़ी में ज़रे बराबर भी ईमान जो ज़रो मौजूद हूंदो तो मोमिनन खे नसीहत फ़ाइदो ॾींदे। मोमिन ज़रूर सोचींदो तो मूं में केतिरा गुनाह आहिनि, केतिरा ऐब आहिनि, मुंहिंजो रब मूंखे छा थो चवे, मुंहिंजो नबी मूंखे छा थो चवे, मुंहिंजो रुख केॾांहुं। ज़रूर मुसलमान सोचींदो ऐं सुधारो आणींदो। जेकॾहिं मुसलमान कुरान ॿुधे, हदीस ॿुधे ऐं सम्झे बि सही तो मुंहिंजी ज़िंदगी हिननि जे उबतड़ा ख़िलाफ़ आहे ऐं पोइ इस्लाह न करे तो पोइ रब जो कुरान छा चयो, वैलुल लिकुल्लि अफ़ाकिन असीम यस्मउ आयातिल्लाहि तुतला अलैहि थुम्मा युसिर्रु मुस्तकबिरा। रब्बुल आलमीन फरमाए थो हा हा उन्हनि कूड़नि मुनाफ़िकनि जे लाइ वैलो हलाकत तबाही बर्बादी रुसवाई आहे। कहिड़ा जेके मुरब जो पैगाम कुरान ॿुधनि था, अल्लाह अकबर कबीरा समझन भी था त हा हा ये सब गलतियों गमियों कोताहियूं असां में मौजूद आहिनि, पर रब्बुल आलमीन फरमाए थो खिसकी निकिरी वञनि था मुतकब्बिरन अंदाज में, जेको थींदो आखिरत में ॾिठो वेंदो। हे मौलवियुनि जूं ॻाल्हियूं आहिनि, मुसलमान ही मौलवियुनि जूं ॻाल्हियूं। ये अहकाम, ये पैगाम, ये कुरान, या इबादत, या आखिरत, या जन्नत जहन्नम, अजाब, कब्र, मौत रब पाण पैदा कया है। असांजे छा थो वञे ख़बर पवंदई जेॾी महिल इज़राइल अची रसंदो। कब्र परे, मशर परे, जहन्नम परे, रब्बुल आलमीन जा दीदार थियनि या न थियनि उहे सभु परे मामलात आहिनि। मौत के भी परे करे, बुखार ईंदो आहे, बीमार थींदा आहियूं, थोरो कंहिंखे न को कैंसर जो मर्द लगी थो वञे, गुर्दा फेल थी वञनि था, ॿुधायो को तव्हांजो अज़ीज़ रिश्तेदार वांजो थिए थो, सभु छॾियो वञण लाइ, ॿियो त थियो केरु रत जी थेली ॾियण जे लाइ तयार न आहे, कंहिंजे करे असां ज़िंदगी पंहिंजी तबाह कयूं पिया। केरु पैसो टकी ॾियण जे लाइ तयार न आहे, परेशान बे यार मददगार। पर जेकॾहिं इन हालत में बि इंसान पंहिंजे रब खे सॾु करे न, रब्बुल आलमीन चए थो परे न आहियां, वनहनु अक़रबु वरीद। अल्लाह से फरमायो दुनिया में इंसान बब्बो केॾी महिल हुंजे पोयां, केॾी महिल हुंजे पोयां, केॾी महिल हुंजे पोयां, सारी जिंदगी रब खां बग़ावत करे जिंदगी गुज़ारी। नबी खे मञा थो, अल्लाह खे मञा थो, पर उन जी तालीम न आहे मञणी, उन्हनि जा अहकाम न आहिनि मञणा, उन्हनि जिंदगी कीअं गुज़ारी। बनी जे मामले में मुलम तो के कोन मुंझायो। हिकिड़ो माण्हू आहे हारी आहे, उनखे ख़बर आहे त मुंहिंजी बनी, मुंहिंजी ज़मीन टीडी वन कणक हणंदुसि त इहा आमदनी ॾींदी, पर जेकॾहिं ॿियो को ॿिज हणंदुसि त आमदनी न ईंदी। 50 खां 100 मौलवी अचनि, न न बाबा टीडी वन का न ॾींदई आमदनी। त चवंदा मौलवी साहिब तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे, तव्हां नमाज़ूं पढ़ो, मस्जिदूं संभालियो। जेकॾहिं वञे थो कंहिं पेढी ॿियाणो वटि वञे थो, उहो जेकॾहिं मशवरो ॾे थो न, नओं बि चाहियो बाबा, इनमें वॾी एवरेज आहे, वञनि था चक्कर में, मगर अक्सर बेशतर चवंदा न बाबा जॾहिं असांखे आमदनी फ़ाइदो सुठो मिले पियो पोइ ज़रूरत कहिड़ी आहे। वञो था शहर में, हालांकि कपिड़े जी ख़बर ॿाहिराड़ी वारनि खे अक्सर कान्हे का, कंहिंखे ख़बर आहे कपिड़ा छा हूंदा,
शहर में विंदा साल में हिकिड़ो वञो जूती जी दुकान ते दुकान जूता वठी आसीं टुटी विया हलिया माना एतिरो असां शुऊर रखूं था दुनियावी मामले में असांखे हिकु नंबर शइ वठणी आहे पर जॾहिं दीन जो मामलो अचे थो न पोइ चवंदा यार का ख़बर ई कान्हे का केरु हक़ ते आहे मुसलमानो परेशान न थियो ऐं आवाज़ मथां हुज्जत आहे जो रब अव्हांखे इस्लाम नसीब कयो आहे मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जहिड़ो नबी अव्हांखे नसीब कयो आहे कलमो नसीब कयो आहे ऐं अहिड़ा ख़ुशि नसीब आहियो जो असां जहिड़ा मौलवी बि तव्हांखे नसीब कया अथसि जो सॼी दुनिया खां परे करे तव्हांखे चवंदा त मुसलमान क़ुरान पढ़ो ईअं नथा चवनि त असांजे पोयां लॻो जीअं आउं कुरशी चवां ईअं कयो न न हेड़ा मौलवी भी तव्हांखे नसीब कई हेड़ा घर भी हा उहे घर अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जॾहिं जे इलाइक़े में गुनाह जाम थी वेंदा हलिया जॾहिं रब्बुल आलमीन जा बाना बाग़ी थी वञनि था जॾहिं उहो ज़मीन जो खितो गुनाहनि सां भरिजी करे कारो थी वेंदो आहे हलियो अल्लाह रब्बुल आलमीन फरिश्तनि खे हुकुम ॾींदो आहे हाणे वञो इन ॻोठ खे तबाह ऐं बर्बाद करे अचो इहे नालाइक थी विया न मूं रब्बुल आलमीन जे अज़ाब जा मुस्तहिक़ आहिनि अल्लाहु अकबर कबीरा मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था जॾहिं फरिश्ता रवाना थियण जे कंदा हन त इलाहुल आलमीन छो जो हू अरहमुर राहिमीन छो जो हू रब करीम छो जो हू रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि सां 70 मां जी मोहब्बत खां वधीक मोहब्बत कंदड़ आहे उहो रब्बुल आलमीन जेको इंसान पंहिंजे बाननि जी ज़िंदगी ॾांहुं ॾिसे थो त उन जी ज़िंदगी कारे करतूतनि सां भरी पई आहे उहो रब्बुल आलमीन जेको ॾमरजी करे उहो रब्बुल आलमीन जेको गज़बनाक थी करे फरिश्तनि खे अज़ाब ॾियण जो हुकुम थो ॾिए पर रब्बुल आलमीन वरी बि रहमत निगाह सां ॾिसंदे चए थो मुंहिंजा फरिश्ता इन ॻोठ वारनि खे अज़ाब न ॾियो छो जो इन ॻोठ में मूं रब जी रहमत वारो घर मस्जिद मौजूद आहे अॼु असां पंहिंजी ज़िंदगी फनेखानी में गुज़ारूं पिया ओ शेर खान बोज़दार वारो ये अवांजे ॻोठ में जेका बगल टुटल शहीद जी मस्जिद आहे न ही जेका मस्जिद जी डीपीसी थियल आहे न इहे तव्हां सुकून वारियूं निंड्रूं सुता पिया आहियो ही तव्हांजा चौकीदार अथव ही रब्बुल आलमीन जे अज़ाब जे टारण जो सबब अथव जेकर इन्हनि खे आबाद कयो जीअं पंहिंजा घर आबाद कयो था ईअं ख्याल कयो जीअं पंहिंजो ख्याल कयो था ईअं संभालियो जीअं पंहिंजो माल ऐं ॿिन्ही ॿारो संभालियो था त अल्लाह साईं हिन जी बरकतनि सां अव्हांखे संभालींदो पर जेकॾहिं न पर भरा थी पियो हलिया त पोइ क़यामत वारे ॾींहुं हे मस्जिदूं अव्हां ते दाही हे मस्जिदूं फरियाद रसी थी अल्लाह रब्बुल आलमीन वटि छा मुंहुं ॾेखारींदासीं असां नबी ते कलमो पढ़ियोसीं अल्लाहु अकबर कबीरा ॻाल्हि पे कईसीं त क़ुरान पाक अज़ीम शइ आहे ही सभु समूरियूं ॻाल्हियूं जेके पाण कयूं आहिनि सभु क़ुरान पाक में आहे इहे जेकॾहिं मुसलमान क़ुरान पढ़े तव्हां पाण पंहिंजी दिलि ते हथ रखी करे सोचे ॿुधायो त इहे जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि इहे ॻाल्हियूं ग़लति हुयूं इहे ज़िंदगी में भला असांजा चङा अमल आहिनि को बुज़ुर्ग चई वञे हलियो अॼु अथव सुभाणे अथव सालनि ताईं ज़िंदगी गुज़रियो ॿुधंदा रहिजो त मौलवी साहब हीअ जेका ॻाल्हि तो कई का क़ुरान में कान्हे ऐं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान में कान हुई ॿाहिरि तो पंहिंजी तरफ़ां आणींदा आहिनि जेकॾहिं सम्झो था त इहो सच आहे त पोइ असां पंहिंजी ज़िंदगी कूड़ जे पोयां छो था गुज़ारियूं असां पंहिंजी ज़िंदगी गुमराही ते छो था गुज़ारियूं असां पंहिंजी ज़िंदगी रब ऐं रसूल जेका राह ॿुधाई आहे उन खां हटी करे ॿिए पासे ज़िंदगी छो था गुज़ारियूं फरमाई हा हा ही क़ुरान पाक आहे अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेको हिन क़ुरान पाक ते हलंदो क़यामत वारे ॾींहुं इहो क़ुरान पाक छा कंदो मशर मैदान में अॻियां अॻियां हूंदो न माण्हू जे इलाहुल आलमीन के चंदो मुझा मौला करीम हे जेको तुंहिंजो बानो आहे दुनिया में कई वसवसात आया दुनिया में कई ख्यालात आया दुनिया में वॾियूं वॾियूं ज़ीनतूं वॾियूं वॾियूं रंगीनूं वॾा वॾा दुनिया जा धोखा आया दुनिया जा वॾा वॾा सुकून आया
पर मुझा मौला करीम हिन तुझे बाने जो मूसा अहिड़ो त तालुक जुड़ियल हुयो जो जनाब मूसा जुड़ियई तालुक जोड़ियई दुनिया रुख कोन कयई वरी पोइते निगाह कोन कयई हर मामले में ॾिसंदो हुयो त ॾिसां त अल्लाह जो पाक कलाम जेके मुसलमान मञा थो इन मामले में इहो क़ुरान पाक छा थो चवे जेकॾहिं चए थो सही आहे त उन ते अमल कंदो जेकॾहिं चए थो ग़लति आहे त आउं क़ुरान ते अमल कंदुसि हिन खे छॾे ॾींदुसि मुंहिंजा मौला करीम जीअं मूं चयो तीअं ज़िंदगी गुज़ारी आहे अल्लाह जे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इहो क़ुरान पाक मशर मैदान में सिफारिश कंदे कंदे इन माण्हू जे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं ॻाल्हाईंदे वकालत कंदे कंदे इन माण्हू खे जन्नत ताईं पहुचाईंदो आहे पर पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जे माण्हू क़ुरान पाक खे छॾे ॾिनो इहो क़ुरान पाक क़यामत वारे ॾींहुं दाहींदो इहो क़ुरान पाक पोयां हकलण वारो थींदो हा हा मुसलमान ॾे त ख़बर तो 7 पोषण में मूंखे बंदि करे त रखियो हुयो पर कॾहिं पढ़ण जी तो में ज़रूरत ऐं ताक़त कान थी हा हा मुसलमान जॾहिं तव्हां पाण में ॿाहिरि विढ़ियो जॾहिं तव्हांजे ॻोठ वारनि जहिड़ो थियो तो फौरन टुप ॾेई करे मूंखे खणी करे फ़ैसिलो टारण जे लाइ त पेश कयो हुयो त क़ुरान मेड़ा छेड़ो ख़त्म कयो त पर हे मुसलमान तो मूंखे पढ़ण जी ज़रूरत ऐं हिमत कान कई हा हा मुसलमान जेकॾहिं तुंहिंजो को रिश्तेदार फोत थी वियो 3 ॾींहं 40 ॿारीअ ते तो चंद मौलवी घुराए करे पाण कोन पढ़ी ॿियनि खां पढ़ाए करे बख़्शराए छॾी तोखे ख़बर ई कान हुई त मूं में छा लिखियल हुयो इहे रस्म रवाज त तूं कंदे रहे पर तूं पाण कॾहिं बि न सम्झे न पढ़े हा हा मुसलमान मूं क़ुरान तोखे चयो त ही शइ हराम आहे इन खां भॼ परे थी ही शइ हलाल आहे हिन सां विचड़ी पओ मूं क़ुरान तोखे चयो हुयो त नमाज़ पढ़ नमाज़ दुनिया में बि सुकून आहे आख़िरत में बि सुकून आहे मूं तोखे दुनिया में चयो हुयो त ज़कात ॾे ज़कात आख़िरत में बि सुकून जो सबब आहे त क़ब्र में बि आख़िरत में बि मूं तोखे चयो हो त मंशियात इस्तेमाल न कर दुनिया में मंशियात इस्तेमाल कंदे त आख़िरत वारे अल्लाह जे रहमतन खां अल्लाह जे नेमतन खां mahrum रहंदे अल मक़सद क़ुरान पाक दाद फरियाद कंदो मुंहिंजा मौला करीम इहो बदबख्त हर रहनुमाई मूं हिन खे ॾिनी हुई हिन ॿुधो बि हुयो अल्लाहु अकबर कबीरा पर मुंहिंजा मौला करीम हिन कॾहिं मूं ते गौर फिक्र न कयो मूं ते अमल न कई अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो इहो क़ुरान पाक इन माण्हू खे जहन्नम जे अंदर गिरायो छो आहे अंदाज़ो लगायो बल्कि अल्लाह जो कुरान छा थो चए वक़ाल रसूल अल्लाहु अकबर कबीरा क़यामत वारे ॾींहुं महशर मैदान में अल्लाह रब्बुल आलमीन जो प्यारो पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरियादी थींदो अॼु मुसलमाननि खे धोखो छा ॾिनल कलमो पढ़ो था न बाबा जन्नत तव्हांजी पक्की आहे पोइ नबी जिहाद छो कयो नबी जिहाद छो कयो हल भला नबी खे हुकुम मिलियो सुभाणे तव्हांखे को मौलवी ॿुधाए त मौलवी कहिड़ी ॻाल्हि हुई हाँ नबी के तो हुक्म हो तो तू तबलीग कर तू नमाज पढ़ तू पाकाई रख नबी के हुक्म हो अब नबी के हुक्म हो नबी से तबलीग ॾिनी जेके मुसलमान हुया पोइ उहे अॼु जे मुसलमान जे कलमो पढ़ी करे माच करे वेही रहना माच करे वेही रहना त कलमो पढ़ियो आहे नबी के मञो था बस जन्नत मिली वेंदी अली उन्हनि मुसलमाननि छो जिहाद कया उन्हनि मुसलमाननि छो रोज़ा रखिया उन्हनि मुसलमाननि छो ज़कातूं ॾिनियूं उहे मुसलमान छो ज़िना खां भॼा उहे मुसलमान छो शराब खां भॼा उहे मुसलमान छो हराम खोरी खां भॼा ॿुधायो त सही उन्हनि जी ज़िंदगी हा हा उहे सहाबा किराम जिन्हनि जे बारे में रब्बुल आलमीन क़ुरान पाक में फरमायो उलाइका हुमुल मुफ़्लिहून उहे अल्लाह जे तरफ़ां हिदायत वारा कामयाबी वारा अथव उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा ओ नबी के मिलण वारा नबी जा साहब सबरा समूरे जा समूरा पक्का सच्चा मोमिन होया फरमाया लक़द रदियल्लाहु अनिल मुमिनीना इज़ युबायउनका तहत शजरा फरमाया उहे नबी जा सहाबा सब जेके बसुल हुदैबिया जे मौके ते मौजूद हुया सभनी खां अल्लाह रब्बुल आलमीन राज़ी थियो फरमाया व कुल्लु वअदल्लाहु
हुस्ना। रब्बुल आलमीन फरमाए तो नबी जा जेके भी सहाबा हुया जिन्हनि मक्को फतह थियण खां पहिरियां इस्लाम क़बूल कयो, जिन्हनि मक्के फतह थियण खां बाद में इस्लाम क़बूल कयो, नबी जी हयाती ताणी जेके भी सहाबा थिया, जेके पक्का सच्चा मोमिन थिया, अल्लाह रब्बुल आलमीन 27 सिबारे सूरतुल हदीद जे अंदर फरमाए सभिनीनि जे लाइ भलो वाइदो जन्नत जो मुरब्बा करे छॾियो आहे। अंदाज़ो लगायो इन सर्टिफिकेट मिलण खां पोइ बि मुसलमान ॿुध जा उन नबी जा सहाबी हुया जिन्हनि जे दौर में क़ुरान पाक नाज़िल थींदो, जिन्हनि सां गॾिजी करे फरिश्ता बि जिहाद कंदा हुया। जंहिं जंहिं खिते ते सहाबी को पैर रखंदो हुयो उन जी बरकतन सां अल्लाह जी रहमतन सां उहे इलाइका फतह थींदा हुया, इस्लामी रियासत कायम थींदी हुई। अहिड़ियूं अज़ीम शख्सियतूं हुयूं, अहिड़ा अल्लाह जा औलिया किराम हुया, सहाबा किराम। को मुसलमान चवे तो तू सहाबी हुयो, नमाज कान हुई जी जिंदगी में, छो जो कलमो पढ़ी जन्नती आहे। या को मुसलमान चई वञनि के जन्नत जी सर्टिफिकेट मिलण खां पोइ नमाज छॾे ॾिनई। हिकिड़ो मिसाल बयान कंदा हलो, हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला इहो उस्मान सारी कायनात में आदम अलैहिस्सलातु वस्सलाम का वठी करे मोहम्मद रसूलुल्लाह जेके भी पैगंबर आया सभिनी पैगंबरनि मज़ा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाहिद पैगंबर आहे जंहिंजो ॿ न्याणियूं सभिनी पैगंबरनि जे उम्मतनि मज़ा उहो वाहिद उस्मान गनी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंजो सहाबी उम्मती आहे जेके नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिंजो ॿ न्याणियूं वक़्त निकाह में ॾिनल आहे। एॾो वॾो शर्फ मिलियल आहे, एॾी वॾी नबी सां निस्बत जुड़ियल आहे, एॾो वॾो नबी सां ताल्लुक आहे। अवां जे मुंहिंजे खानदान ऐं नबी ताईं पहुचण ताईं केॾा खानदान हूंदा, अंदाज़ो लगाए। होॾा नबी साईं पंहिंजो रूहानी रिश्तो बि पंहिंजो खूनी रिश्तो बि सैयदना उस्मान सां जोड़ियो आहे। ये उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन्हें बारे में कई दफा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया उस्मान जन्नती है, उस्मान जन्नती है। पर अल्लाह के प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफात के बाद में सुनन तिरमिज़ी हदीस शरीफ जो किताब अल्लाह के प्यारे इन बाने जी छा हयाती गुजरी है। अची करे कबर ते बीठो हज़ारों कतार रोए पे सहाबा बयान कन था हजरत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जिनजी ॾाढी वॾी घाटी आहे। हजरत उस्मान गनी कबर के ॾिसी करे एतिरे क़दुर ज़ारो कतार रोइन था, एतिरे क़दुर ज़ारो कतार रोइन था। सहाबा बयान कन था त सोने उस्मान जे अखियुनि मां जाने के लुड़कई ॻोढ़ा वया, उहे एतिरा त वया जो ॾाढी मुबारक पुसी वई हली उन में बटे पाथी टिमण लॻा। अंदाज़ो लगायो मुसलमानो अव्हां मूं केतिरियूं नमाज़ूं छॾे ॾिनियूं आहिनि, कॾहिं रब्बुल आलमीन जे ख़ौफ़ खां, कॾहिं कबर जे ख़ौफ़ खां अख मां को ॻोढ़ो ॻड़ियो आहे। हा हा पीउ जे मरण ते वयो हूंदो, माउ जे मरण ते वयो हूंदो, औलाद जे मरण ते वयो हूंदो, बकरी मेंह ढगी जे मरण ते वयो हूंदो, फसल तबाह थियण ते वयो हूंदो, नुक़सान थियण ते वयो हूंदो, पर रब जी नमाज़ छॾण जे करे कॾहिं बि मुसलमान जी अख मां ॻोढ़ो न वयो आहे। हे वो उस्मान मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए था सारी मुझे उम्मत में सब खां सब जा सब समूरा जेके सहाबा हुया सब हयादार हुया, हया जा खजाना ही पेकर हुया, पर सभिनी में जेको उस्मान हो अञा बेमिसाल हो हया में, ही उहो उस्मान जेको हयादार आहे। अंदाज़ो लगायो असांजी ज़िंदगी में केतिरे क़दुर बेहयाई मौजूद आहे, पर उहो उस्मान कबर ते रोए पियो तव्हां या बेहयाई करे कॾहिं रुआसीं। शराब खोरी नशावर शयूं इस्तेमाल करे, चोरी करे, ॿियो त छयो जेके वालिदैन आहिनि जिन्हनि जे बारे में रब पंहिंजी इबादत खां बाद में इज़त ऐं हुस्न सलूक करण जो हुकुम ॾिनो आहे, उन्हनि जी नाफरमानी करण वारो बदबख्त नाकाम नामुराद तबाह ऐं बर्बाद कॾहिं इन दुख ते अख मां ॻोढ़ो वयो आहे। पर ही उस्मान जेको जन्नती आहे, नबी जो डबल दफ़ा न्याणो आहे, इहो उस्मान कबर ते बीठो आहे, एतिरो रोई थो। सहाबा साथी सवाल कनि था ओ सोना उस्मान अॼु छा जे लाइ एतिरो रोई रहिया आहियो जॾहिं त तव्हां जन्नती आहियो। अल्लाह अकबर कबीरा सुने उस्मान जो जवाब छा हुयो, ओ मुंहिंजा साथियो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ही जेका कबर आहे मरण खां बाद में जेके इंसान जो मंज़रूं शुरू थियनि थियूं
हे कब्र मरण खां बाद वारे मंज़िलनि जी पहिरीं मंज़िल आहे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेको हिन मां कामयाब थी वियो उहो आख़िरत में बि कामयाब थी वेंदो हलियो, जेको हिन में नाकाम थी वियो हलियो उहो आख़िरत में बि तबाह ऐं बर्बाद थी वियो हलियो। मूंखे ख़बर कान्हे का त उस्मान कहिड़े माण्हुनि में शामिल आहे। अंदाज़ो लॻायो। अव्हांखे मूंखे गारंटी आहे, उन्हनि जी गारंटी त क़ुरान पाक ॾिनी आहे। उन्हनि जी गारंटी क़ुरान पाक ॾिनी आहे त जन्नती आहे उस्मान। अव्हांजी मुंहिंजी कहिड़ी गारंटी आहे? पोइ बि अव्हां मुड़ण वारा न आहियूं, सुधरण वारा न आहियूं। कहिड़ी मुसलमानियत आहे? कहिड़ो क़ुरान खे मञियो आहे? अचो अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ुरान छा थो चए? अॼु चऊं था हुक्मराननि महांगाई करे छॾी आहे, ज़ुल्म करे छॾियो आहे, पहाड़ किराए छॾिया। हिकिड़ो मिसाल बयानु कंदा हलूं। हिकिड़ी मस्जिद में जमायतनि चयो मौलवी साहब खे, मौलवी साहब अॼु दुआ घुरिजो, महांगाई तमामु घणी थींदी पई वञे, मुल्क जा हालात ख़राब पिया थियनि। उन मौलवी साहब नमाज खां बाद में छा कयो, पंहिंजे खीसे मां 5000 जो नोट कढी करे ऐलान कई त जमायतियो ही 5000 कंहिंजा आहिनि, 5000 कंहिंजा आहिनि। अक्सर माण्हुनि हथ मथे खणी चयो मौलवी साहब मुंहिंजा किरी पिया, मौलवी साहब मुंहिंजा किरी पिया, सम्झो पिया मुंहिंजा किरी पिया। मौलवी साहब चयो त अव्हां पंहिंजा हालात ठीकु करियो, पाकिस्तान पाण ठीकु थी वेंदो हलियो। अव्हां पंहिंजा हालात ठीकु करियो, खुदारा रब जे घर में वेही करे एॾो वॾो टाड़ ताणो ते 5000 असांजा किरिया आहिनि। जॾहिं त मूं पंहिंजे खीसे मां इहे 5000 कढे करे तव्हांजे साम्हूं रखिया। तव्हां पंहिंजो सोचो, अव्हां पंहिंजो नियतूं, अव्हां पंहिंजा ज़हन, अव्हां पंहिंजा दिल, अव्हां पंहिंजा अमली सोच दुरुस्त करियो, पाकिस्तान पाण सुधरी वेंदो आहे। अल्लाह के प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया ना, जदा मुझे उम्मत में नाफरमानी, जुल्म, शिरक, बेनमाजियत, शराब, गायन बजायण वाला मौसीकी आलात जाम थी वेंदा आया, तो छा थींदो? गैर मुसलमाननि जे मथां हुक्मरानी में मुसलत थींदा, पोइ महंगाई थींदी। अंदाज़ो लगायो। अॼु हे पाण वारा हुक्मरान अथनि पंहिंजी ताक़त, अथनि पंहिंजी मर्ज़ी वारो को फ़ैसिलो, जेसीं ताईं अब्दो आमिर का हिननि खे नका शइ चवे तेसीं ताईं चुरी बि नथा सघनि। गैर मुसलत आहिनि मुसलमाननि ते। असां केतिरा पाण सुधरिया आहियूं? पंहिंजी हालत खे ठीकु करियो, तेसीं ताईं अल्लाह रब्बुल आलमीन ॿिया हालात ठीकु न कंदा, जेसीं ताईं क़ौम पंहिंजो पाण खे ठीकु न करे। फरमायो वमन अरद अन ज़िक्री फइन लहू मईशतन ज़नका। ओ मुसलमान हो, शेर खान बोलदार वारो, ही तालिब इल्म वहां के कुरान पाक में पैगाम ॾियण आयो आहे। कुरान पाक चए थो जंहिं जंहिं बि माण्हू मूंखां मुंहुं मोड़े करे, मूंखे पुठ ॾेई करे, मुंहिंजी तिलावत न करे, मूंखे न सम्झी करे ज़िंदगी गुज़ारी आहे, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो उन माण्हू जी ज़िंदगी, उन माण्हू जी माईशत, उन माण्हू जो मालो मता, उन माण्हू जो रिज़्क़ रोटी ऐं रब्बुल आलमीन तंग करे छॾींदुसि। इहो त दुनिया में अज़ाब हूंदो, दर दर जूं ठोकरूं खाईंदो, कई हीला बहाना वसीला कंदो, कई कोशिशूं कंदो त दुनिया अचे, पैसो अचे, बरकत पवे, 4 टका रहनि, बनी ठही पवे, घर ठही पवे, माल ठही पवे, पर अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो सभु कुझु हुजण जे बावजूद बि बदसुकूनी हूंदी, बरकत कान हूंदी, बहा कोन हूंदो, पर दुनिया में बि ज़लील हूंदो। वनहशुरुहु यौमल क़ियामत अअमा। रब्बुल आलमीन फरमाए थो क़यामत वारे ॾींहुं बसन माण्हू खे अंधो नाबीनो करे उथारींदासीं, पोइ त इंसान हा घोड़ा कंदो। हो शेर खान बोज़दार वारा मुसलमान भाउ मोहतरमा अमड़ई भेण, क़यामत वारे ॾींहुं हाय घोड़ा करण खां पहिरियां पहिरियां पंहिंजी ज़िंदगी जो मायनो जाइज़ो वठी करे छॾ गुनाहनि वारी ज़िंदगी, जोड़ क़ुरान सां ताल्लुक, जोड़ मस्जिद सां ताल्लुक, जोड़ पाकाई सां ताल्लुक, जोड़ सच्चाई सां ताल्लुक, छोड़ अल्लाह रब्बुल आलमीन जे दीन सां, मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन तालीम सां ताल्लुक जोड़े करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ार। दुनिया में बि इज़त मिली वेंदी हले, आख़िरत में बि पशेमानी खां बची पवंदे। हा हा उहा आख़िरत आहे। फरमाए यवद्दुल मुजरिमु लौ यफ्तदी मिन अज़ाब यौमिइज़िन बिबनीहि। अॼु माउ पीउ जे ॾढ ते या माउ पीउ औलाद जे ॾढ ते
वॾी वॾाई कंदी आहे त मुंहिंजा माउ पीउ पैसे वारा आहिनि, असीं दौलत वारा आहियूं, असीं पुलिस वारा आहियूं, असीं ऑफिसर आहियूं, असीं ॻोठ जा वॾेरा आहियूं, असां जीअं चाहियूं तीअं कंदा वञूं। पर जेकॾहिं मुजरिम हूंदो त क़यामत वारे ॾींहुं छा चवंदो? ओ मुंहिंजा मौला करीम, अॼु इहा मुंहिंजी तमन्ना आहे, जेकॾहिं मूंखे छुटकारो मिले थो जहन्नम जे बाहि अज़ाब खां, मुंहिंजे औलाद बदिले में जहन्नम में विधी वञे थी, मुंहिंजा मौला करीम औलाद खे जहन्नम में विझो, मूंखे छुटकारो ॾे। हा हा मुंहिंजा मौला करीम, जेकॾहिं मुंहिंजा माउ पीउ जहन्नम में वञनि था, मूंखे छुटकारो मिले थो, उन्हनि खे जहन्नम में विझो, मूंखे छुटकारो ॾे। हा हा मुंहिंजा मौला करीम, जेकॾहिं मुंहिंजा रिश्तेदार जहन्नम में वञण सां मुंहिंजो छुटकारो थी सघे थो, उन्हनि सभिनी खे जहन्नम में विझो, मूंखे छुटकारो ॾे। वमन फिल अर्ज़ि जमीअन, ओ मुंहिंजा मौला करीम, सारी ज़मीन में जेको कुझु बि आहे, सारी इंसानियत सभ खे जेकॾहिं जहन्नम में विझे, उनजे बदिले में मूंखे जेकॾहिं छुटकारो मिले थो, ओ मुंहिंजा मौला करीम समूरा भाड़ में वञी पवनि, समूरनि खे जहन्नम में विझ, पर मूंखे छुटकारो ॾे। यौम यफ़िरुल मर्उ मिन अख़ीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि, फरमाए क़यामत वारे ॾींहुं भाउ भाउ खां परे भॼंदो, माउ पुट खां, पुट माउ खां, पीउ पुट खां, पुट पीउ खां, माउ धीअ खां, धीअ माउ खां। फरमाए हा हा मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम, यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्दअत। अल्लाहु अकबर कबीरा, जेके जवानी में फोत थी विया उहे त परे जी ॻाल्हि आहे, पर अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो 17 से 12 सूरतुल हज, ओ मुंहिंजा मोहम्मद करीम क़यामत वारे ॾींहुं अहिड़ी होलनाकी हूंदी, अहिड़े क़दुरु ख़ौफ़नाकी हूंदी, एतिरे क़दुरु दहशतनाकी हूंदी, जो जेकॾहिं का माउ दुनिया में इन हालत में फोत थी आहे, जो नंढड़े ॿारड़े खे खीर पियारे रही हुई, दुनिया में इहो ॿारड़ो जेको इन सां खीर पीअण वारो गॾु हुयो, आख़िरत में इहो ॿारड़ो हिनखे गॾु ॾिनो वेंदो, बेज़ारी मां इहो ॿार उछले छॾींदी। दुनिया में खीर पियारींदड़ माउ बचड़े खे उछलींदी आहे, केॾी मोहबत कंदी आहे, पंहिंजा आराम सभु फिटाए छॾींदी आहे, खाधा पीता सभु विसारे छॾींदी आहे दुनिया में। अम्मा तो मुंहिंजे बचड़े खे तकलीफ़ न अचे, पर इहा साॻी अम्मा क़यामत वारे ॾींहुं इन खीर प्याक बचड़े खे क़ुरान चए थो मुसलमान उछले छॾींदी। फरमाई हा हा अञा अॻिते वध, उहा अम्मा जेका पेट में ॿारड़े खे खणंदी आहे 9 महीना, एॾा कशाला, एॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त करे, सभु एॾियूं तकलीफ़ूं ॾियनि, उनजे बावजूद कपड़ा, उनजे बावजूद घर जा कमकार, खाधा पीता सभु तैयार कंदी आहे, माल मता जो सभु तकलीफ़ूं बर्दाश्त कंदे बि चवंदी आहे मुंहिंजे बच्चे खे तकलीफ़ न अचे। पर जेकॾहिं इहा अम्मा दुनिया में पेट में बचड़े जी मौजूदगी में फोत थी वई, यानी क़यामत वारे ॾींहुं अल्लाह जो क़ुरान फरमाए थो, इहा माउ बि बच्चे खे ज़ाया करे किराए बेज़ारी कंदी त इनखे परे करे, मूंखे पंहिंजी जान जी लॻल। अंदाज़ो लगायो ओए मशर मैदान में अल्लाह जो प्यारो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम मुसलमान थे दाई वक़ाल रसूल या रब इन कौम इत्तखदु हादल कुरान महजूरा। अल्लाह जो कुरान 19 सिपारो मुसलमान गौर सां ॿुध जा, रसूल मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते क़यामत वारे ॾींहुं मशर मैदान में फरियाद कंदो, अल्लाहु अकबर कबीरा, ओ मुंहिंजा मौला करीम ही मुंहिंजी क़ौम वारा अथई, ओ मुंहिंजा मौला करीम ही मूंखे मञण वारा अथई, जिन्हनि मुंहिंजे वञण खां बाद में मुंहिंजे क़ुरान खे छॾे ॾिनो हुयो पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे मन मुताबिक़। छा ॿुधायो वेंदो आहे नबी जो कलमो पढ़ियो आहे जन्नत आहे, छा ॿुधायो वेंदो आहे नबी सिफारिशी जन्नत में वठी वेंदो हलियो, पर हेॾा क़ुरान त कुझु ॿियो पियो ॿुधाए, क़ुरान तो कुछ वो पियो ॿुधाए त नबी तव्हां ते फरियाद थींदो, नबी तव्हां ते फरियादी थींदो दाहींदो क़यामत वारे ॾींहुं। जेकॾहिं चाहियो था नबी फरियाद न करे बल्कि सिफारिश करे असांजे हक़ में, तो मुसलमानों क़ुरान सां जुड़जी पओ, पंहिंजे बचड़नि खे क़ुरान जी तालीम ॾियो, पाण बि क़ुरान सां मोहब्बत करियो, मस्जिद सां मोहब्बत करियो, पंहिंजी ज़िंदगी क़ुरान मुताबिक़ गुज़ारियो। फरमाई जेकॾहिं न त वना शुरू हो यौमल क़यामत अमा, क़यामत वारे ॾींहुं असां नाबीनो अंधो करे उथारींदासीं। पोइ मुसलमान चवंदो क़ाला रब्बि लिमा हशरतनी अमा वक़द कुन्तु बसीरा। ओ मुंहिंजा मौला करीम दुनिया में तूं ॾिसंदो हुयुसि, अॼु मूंखे नाबीनो करे छो उथारियो वियो आहे? रब्बुल आलमीन छा जवाब ॾींदो? कज़ालिका अततका आयातुना फनसीतहा वकज़ालिका अल-यौमा तुनसा। ओ मुंहिंजा बाना
अज तो इनजे करे नाबीनो आ, अज इनजे करे ज़लील और रुसवा, अज इनजे करे तो ते करान छायला और उहा करान रब्बुल आलमीन पंहिंजे कुरान पाक में 11 सिबरे सूरह यूनुस में फरमायो जेके बागी थी करे रब जे कुरान खां परे थी करे नबी जे फरमान खां परे थी करे जिंदगी गुजारींदा क़यामत वारे ॾींहुं मुसलमानों मथे ॾिसो रात केतिरे क़दुरु अंधेरी रात आहे फरमाई क़यामत वारे ॾींहुं महशर मैदान में दुनिया में केॾा बि भूरा छो न हुजनि, केॾा बि गभरू छो न हुजनि, केॾा बि रंगीला छो न हुजनि, पर क़यामत वारे ॾींहुं अहिड़ी रात जीअं अंधेरो चेहरो हूंदो उन्हनि माण्हुनि जो। अल्लाह अकबर कबीरा। रब फरमाइदो मुसलमान याद कर दुनिया में मुझे किताब जो तो वटा आयतूं आयो हुयूं तो बुझियो भी हुयूं, ॿुधाइण वारा भी आया हुया, समझाइण वारा भी आया हुया, पर तो छा कयो उन्हनि खे विसारे छॾियो हुयो। अॼु उन जो नतीजो आहे जो मूं रब बि तोखे विसारे छॾियो आहे। जेको रब दुनिया में विसारे छॾींदो इन्हनि क़ुरान खे पुठ ॾियण जे करे दुनिया में रब्बुल आलमीन जेको आख़िरत में विसारींदो सो दुनिया में रब अवां जी मुंहिंजी सार लहंदो। अंदाज़ो लगायो बुजुर्गो, ही कुरान पाक हो जो कुरान पाक के पढ़ण सां इज्जत मिलंदी, न पढ़ण सां दुनिया भी वही तो आखिरत भी वही। हाणे अचो हदीस पाक जे ॿिए पहलू में मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो मुंहिंजा उम्मतियो अवां में आउं वज़नी शयूं छॾियो पियो वञा, हिकु कुरान आहे जो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो अहले बैत आहे, नबी साईं जो घरवारियूं अज़वाज मुतहरात अहले बैत में शामिल आहिनि। 22 सिपारो सूरतुल अहज़ाब कुरान पाक जो 22 सिपारो सूरतुल अहज़ाब पूरो रुकू प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे घरवारियुनि जे बारे में नाज़िल थियो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो नबी जो घरवारियूं अहले बैत आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन नबी जे घरवारियुनि खे गिलाज़तनि खां पाक करे छॾियो आहे, गंदगियुनि खां, इल्ज़ामनि खां, गुनाहनि जे कमनि खां रब्बुल आलमीन खे पाक करे छॾियो आहे। नबी जो घरवारियूं अहले बैत में आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन जे कुरान पाक जी जॾहिं आयत करीमा नाज़िल थी आहे, अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सोने अली के सदकन था, सोने हसन के सदकन था, सोने हुसैन के सदकन था, लफ्त जिगर फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा के सदकन था। चादर पे बिछा विहारे करे, चादर में वेड़े करे उते अल्लाह जी बारगाह में दुआ कन था, अल्लाहुम्मा हाउलाए अहले बैती। अल्लाह अकबर कबीरा। अंदाजो लगायो छा उन वक्त ये दुआ जा लम्हात हुंदा। अर्शन जो मालिक हिदा फर्शन जो बादशाह मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन जे बारगाह में दुआ कया मुझा मौला करीम ही जेके चार शख्सियतों थे ये भी मुझे अहले बैत में शामिल थे रब्बुल आलमीन कबूल कयो ओ मुझा मिठड़ा हबीब ये अहले बैत में शामिल आइन। ओ मुसलमानों अज वडी दवा लंदी असी अहले बैत से मोहब्बत करियूं था, असी अहले बैत से फिलाना 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 अहले बैत के कौन था मने, अहले बैत के कौन था मने। तव्हां खां सोला सीधा मिसाल तव्हां खे सवाल कंदा हलूं बाबा सोनो अली हुजे, सोना हसनैन करीमैन हुजन या सोनी फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा हुजे, तव्हां छा था समझो बेनमाज़ी हुआ? जवाब तव्हां ॾियो बेनमाज़ी हुआ। पोइ अहले बैत खे मञण वारो नमाज़ी हूंदो बेनमाज़ी हूंदो? अंदाज़ो लगायो बाबा जेके अहले बैत जा इहे चार शख्सियतूं जेके मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ जे ज़रिए अहले बैत में शामिल कयो, ये कूड़ ॻाल्हाईंदा हुआ। पोइ अहले बैत खे मञण वारो कूड़ो थींदो? भला ये मंशियात जा आदी हुआ? पोइ अहले बैत खे मञण वारो शराबी चरसी भंगी थींदो? हजरत हसनैन करीमैन सोना अली दियोब अहले सुन्नत वल जमाअत जा किताब, हदीसन पाक जा किताब, अहले तशय्युअ जा किताब, सभिनि जा किताब भरिया पिया। तो सोने अली के बि हेॾी वॾी ॾाढ़ी हुई, सोने हसनैन करीमैन के बि ॾाढ़ी हुई। अहले बैत के मञण वारो ॾाढ़ी जो जनाज़ो कढंदो? अवल त नबी जी सुन्नत आहे, केर भी कढे वो सुन्नी हुजे या ॿी कंहिं जमात सां ताल्लुक रखंदड़ हुजे गुनाहगार आहे, मुजरिम आहे, दोहारी आहे। इन मामले में नबी जी मोहब्बत में खतागार ऐं खुटल आहे। पर जेको न माण्हू चवे त असां इन्हनि सां वधीक मोहब्बत करियूं था त पोइ अमल जी सूरत में तो हुजे न।
बाबा ये टई शख्सियतूं कुरान पाक जो हाफिज हुआ। सुनो अली, सुनो हुसैन ऐं सुनो हसन, टई कुरान पाक जा हाफिज हुया। अहले बैत खे मञण वारो कुरान पढ़न था। आहे मुंहिंजी मस्जिद में, आहे तव्हांजी मुंहिंजी मस्जिद में कुरान जी तालीम, अंदाज़ो त लॻायो। उन्हनि ज़कात कान ॾिनी, ऐं ज़कात ॾियूं था। उन्हनि ड्रामा ॾिठा, फिल्मूं ॾिठियूं, गाना शौक़ सां ॿुधा, गार गंद कई, गिला गिबत कई, चोरी चकारी कई, माण्हू विढ़ाया, रिश्ता तोड़िया, रस्ता रोकिया, रस्ता बंद कया, पानी चोरी कया। कयो छा उन्हनि? हर मुसलमान का जेका भी पुछा करियो, चवंदो त हीअ अज़ीम ऐं सोहणियूं शख़्सियतूं इन्हनि सभिनी ऐबनि खां पाक हुयूं। ऐं बेशक पाक हुयूं, जेको पाक नथो सम्झो बेईमान उहो मोमिन मुसलमान थी ई नथो सघे। पर जेकॾहिं उन्हनि खे मञण जी दावा करी थो त पोइ उन्हनि जहिड़ो बि थी ॾेखार न। जिन्हनि ते इल्ज़ाम हणी थो त इहे नथा मञनि, सेदाब नथा मञनि, उहे छंद या न छंद उन्हनि ते मयार कान्हे। पर जेकॾहिं तूं मञण जी दावा करी थो त पोइ तूं अहिड़ो थी त ॾेखार न, त ख़बर पए वाकई तो इन्हनि खे मञण वारो आहे। अंदाज़ो लॻायो किथे मुसलमाननि जी सोच आहे। दीन सां दुश्मनी, कुरान सां दुश्मनी, अहले बैत हसनैन करीमैन सोने अली मुर्तज़ा मुश्तबा जे दीन सां दुश्मनी आहे, उन जी सीरत सां दुश्मनी आहे, उन जे अमल सां दुश्मनी आहे। ऐं दवा वरी अजीब आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त मुंहिंजा मौला करीम ही बि मुंहिंजा अहले बैत वारी शख़्सियत अथई। अल्लाह से कबूल फरमायो, हाँ ये अहले बैत वारी शख़्सियत कबूल है। हाणे सोने अली जा चंद मिसाल बयान कंदा आहियूं। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अली तोसां बुग़्ज़ मुनाफ़िक़ रखंदो, मोमिन कॾहिं बि तोसां बुग़्ज़ कोन रखंदो। तोसां मुहब्बत मोमिन कंदो, मुनाफ़िक़ कॾहिं बि तोसां मुहब्बत कोन कंदो। अंदाज़ो लॻायो। हाणे केरु आहे जेको चए थो त अली सां बुग़्ज़ करियां थो? आहे को मुसलमान, आहे को माउ जो ॼमियल को अहिड़ो पुट जेको चए थो सोने अली सां बुग़्ज़ थो करियां? जेको सोने अली सां बुग़्ज़ करे उनजो बचंदो छा? सोने अली खां त वियो, पर मदीने वारे साईं खां बि वियो, त अर्शन वारे रब खां बि वियो। अंदाज़ो लॻायो। फरमाई हसनैन करीमैन उहे शख़्सियतूं आहिनि। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इन्नल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। फरमायो दुनिया वारो ॿुधो, सोनो हसन हुजे या सोनो हुसैन हुजे, ॿई जन्नत जे नौजवाननि जा सरदार अथव। हिते असां मोहब्बत जी दावा करियूं था ऐं अमल सभु हुन जी सीरत खां खिलाफ़ हुजनि, पोइ ॿुधायो जो नौजवाननि जा जिन सरदार जन्नत में हूंदा, असीं उन्हनि सां मिलंदासीं, मुलाक़ात थींदी। अंदाज़ो लॻायो केड़ी तरफ सां मुसलमाननि जो रुख आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन अजीम शख़्सियतनि जो हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि। सही बुखारी में हदीस पाक मौजूद आहे। सोनो हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु खजूर पयूं आहिनि सदके जूं। खजूर हलाल आहे, पाक आहे, खजूर पयूं आहिनि सदके जूं। सोनो हसन नंढड़ी उम्र में आहे। अल्लाह जे प्यारा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फोत थी विया, सोने इमाम हसन जी 7 साल उम्र हुई ऐं सोनो हुसैन अञा नंढो हुयो। हिकिड़े साल जो ॿिन्ही जी पैदाइश में फ़र्क़ु आहे। इहो सोनो हसन 7 सालनि जी उम्र में नबी जी वफ़ात महल आहे ऐं हीउ वाक़ियो हुन खां पहिरियां थियो। 6 सालनि जो हूंदो, 5 सालनि जो थी सघे थो, 4 सालनि जो थींदो। 7 सालनि जे ॿार खे छा तमीज़ हूंदी आहे? जेॾी महिल उहे खजियूं साम्हूं आयूं, सोने हसन छा कयो जो हुन मां हिकिड़ी खजी खणी करे वात में विधई, खाइण लॻो। नंढो ॿार आहे, मूंखे कहिड़ी ख़बर त हीअ शइ असांजे लाइ जाइज़ आहे या नाजाइज़? अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सोने इमाम हसन सां मुखातिब थिया, ओ सोना, ओ मुंहिंजा नंढड़ा ॾोटरा, मुंहिंजा नंढड़ा पुटड़ा, इहा वात मां कढ, खी कराए वात मां कढाई आहे।
उन खां बाद में प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ओ मुझे सुना हसन, छा तोखे ख़बर कान्हे का तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जे आल ते ज़कात ऐं सदको हराम आ। 7 साल जी उम्र आहे या उन खां नंढड़ी उम्र आहे, में इहा तालीम ॾिनी पई वञे। अॼु त असां मुसलमान या जेके वधीक मञण जी दावा कनि था, हराम जा बि जनाज़ा कढी छॾिया आहिनि। हराम बि हाणे पनाह थो घुरे, हराम हलाल त पंहिंजी जॻह ते, पर हराम बि अहिड़े माण्हुनि खां पनाह थो घुरे। हराम बि शर्माईंदो हूंदो त जंहिं इमाम खे मञण जी दावा कनि था उनजे बि इमाम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेतिरी ज़रड़ी खजी खाइण कान ॾिनी, थू थू कढाए वात मां कढाए छॾी। हे कहिड़ा हसनी आहिनि जेके हराम खे बि कोन था छॾनि, जो पाणो कढे छॾनि था। अंदाज़ो लॻायो छा इमाम हसन जी इहा तालीम। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिकिड़े ॾींहुं हाणे ते ख़ुतबो ॾियनि पिया, सुणो हसन भर में मौजूद आहे, सहाबा किराम जी जमायत साम्हूं मौजूद आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो अंदाज़े बयान चाहे, केॾी महिल सहाबा सां मुखातिब थियनि पिया, केॾी महिल सोने हसन सां मुखातिब थियनि पिया, केॾी महिल सहाबा ॾांहुं लोणो हणनि पिया, केॾी महिल सोने हसन ॾांहुं लोणो हणनि पिया। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मूंखे रब्बुल आलमीन में उम्मीद आहे, ही मुंहिंजो जेको नंढड़ो पुटु इमाम हसन आहे, ही सैयद थींदो, ही सरदार थींदो। हिन जे ज़रिए सां अल्लाह रब्बुल आलमीन बिन अज़ीम मुसलमाननि जी जमायत जा झेड़ा ख़त्म कराईंदो, इख़्तिलाफ़ खत्म कराईंदो, उन्हनि में पाण में भाई पीउ सुलहनामो कराईंदो। इमाम हसन छा हो? अमुन कराइण वारो हो, सुलह कराइण वारो हो। अॼु रस्ते मां वेंदे वेंदे वठ लॻी पई आहे, न सुते जो ख्याल आहे, न उथे जो ख्याल आहे, न नमाज जो ख्याल आहे, न मस्जिद जो ख्याल आहे। इहा कहिड़ी हुसैनियत आहे, इहा कहिड़ी हसनियत आहे। अल्लाहु अकबर कबीरा। इमाम हसन जी जिंदगी ऐं सीरत छा थी पैगाम ॾे मुसलमानो? अमुन, भाईचारो, इख़्तिलाफ़ झेड़ो ख़त्म। इमाम हसन इहो थो चवे। इमाम हसन जी शख्सियत इहो पैगाम थी ॾे, इमाम हसन जी शख्सियत इहो पैगाम थी ॾे त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 7 सालनि जी उम्र में इहो सेखारियो त मुंहिंजा रब करीम हिदायत ॾियण वारो तूं आहे। इमाम हसन खे हिदायत ॾे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इमाम हसन खे इहो सेखारियो त मुंहिंजा रब करीम बीमारियुनि खां आफ़ियत ॾियण वारो तूं आहे, मूंखे हसन खे आफ़ियत में रख, बरकतूं ॾियण वारो तूं आहे। इमाम हसन चए थो त अल्लाह मूंखे बरकतूं अता फरमा, अल्लाह इज़त ॾियण वारो तूं आहे, मूंखे इज़तूं ॾियण फरमा। अल्लाह जेके मुंहिंजी तक़दीर में शर्री फ़ैसिला थियनि, अल्लाह उन्हनि खे तूं ई फेरण वारो आहे, मूंखे शर्री फ़ैसिलनि खां पंहिंजी पनाह नसीब फरमा। अल्लाह जेके तूं फ़ैसिला कंदो, तुंहिंजे फ़ैसिले जे मथां कंहिंजो फ़ैसिलो न हलंदो। इमाम हसन इहो थो सेखारे। हिते मुसलमाननि जो अक़ीदो छा? अल्लाह खां अलावा फिलाणो बहाजत रवा, फिलाणो मुश्किल कुशा, फिलाणो मददगार। हीअ इमाम हसन जी तालीम ई आहे। इमाम हुसैन जी सारी सीरत असां पढ़ंदा वञो, कई पैगामात आहिनि, पर मुसलमान जो समझण जे लाइ इहो ई काफ़ी आहे त मुसलमाननि जो जेको इमाम हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु हुयो, आख़िरी ज़िंदगी जा जेके आख़िरी लम्हात हुया उहे बस सजदे जी हालत में हुया, जो मथां हमलो ई तलवार लॻी आहे, जो इमाम हुसैन सजदे जी हालत में शहीद थिया। अॼु मुसलमान मरंदे मरंदे मरी वियो, जो हयाती गुज़ारे, नमाज़ जी सुञाणप कान थी। हज़रत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा औरतन के पैगाम ॾेई वई हली। कहिड़ो पैगाम? अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा सोने अली रज़ी अल्लाह ताला जिन सां मुखातिब थी आहे, ओ सोना अली, जॾहिं मां फोत थी वञा हली, मूंखे अहिड़ो त कफन जो कपिड़ो पाराए जो मुंहिंजे जिस्म जी कंहिंखे ख़बर ई न पवे त फातिमा कद जी केतिरी डिघी आहे, फातिमा जिस्म में केतिरी थुली हुई या सनड़ी हुई। ओ सोना अली, अहिड़ो मूंखे कफन पाराए जा। ओ सोना अली, मुंहिंजो जनाज़ो जॾहिं खणजाए त राति जी अंधेरी में खणजाए, जो ॾिसण वारा समझी न सघनि त फातिमा कद जी डिघड़ी हुई या कद जी बिंदरी हुई, फातिमा जिस्माती थुली हुई या जिस्माती सनड़ी हुई, माण्हुनि खे ख़बर ई न पवे। एतिरे क़दुरु हयादार ऐं पर्देदार हुई, जो कफन जी सूरत में बि माण्हुनि खे ख़बर न पवे त फातिमा जो जिस्म छा हुयो। अॼु असांजे मुसलमान
जो फातिमा के मञण वारे टोलन जा टोला रस्तन ते रोडन ते सीना खुलिया पिया हन पैर उघाड़ा हन इहा फातिमा जी सीरत आ रज़ी अल्लाह तआला अन्हा अहले बैत मञण वारो कदा बेड़ा कम न कंदो अव्वल तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इन्हें पंजे उम्मत यानी के ये हुक्म दिनो तो हर हाल में पर्दे में रहो सिवाय पंजे मुर्स जे सिवाय पंजे मुर्स में पंजे पर्दे में रहो। अज मुसलमान जी जेका औरत मुसलमान जी घर वाली मोहतरम अमड़े मायर भेना उहे शयूं जिस्म में जाहिर आहिन जेके पंजे अजीम अज करीब रिश्तेदारन जे ले ज़ाहिर करण जी इजाजत काने का आम रस्तन रोडन ते जिस्म जा उहे हिस्सा ज़ाहिर लगा पेन इहा अहले बैत जी तालीम इहा सोनी फातिमा जी तालीम न मुसलमानो ना जेकरा चायो था त अहले बैत के सुञाणियो तो मौलवियन जा मुंह न दिसो मवालिन जा मुंह पे न दिसो मौलायन जा मुंह पे न दिसो कुरान पाक जो मुंह दिसो त तव्हां के मोहम्मद ब नजर ईंदो त अहले बैत भी नजर ईंदा त जेके कुरान जिन जे दौर में गुजरंदो हुयो उन जी जिंदगी कीअं गुजरिया अहले बैत छा हुया छा पैगाम दे विया हलिया कुरान उन जे बारे में छा बयान कयो नबी पाक छा बयान कयो अल्लाह से छा बयान कयो ये सब कुरान में खबर पवंदी असां जो तव्हां के पैगाम इहो गुज़रेगो शेर खान बोजदार वारो अचो सब गॾिजी पंहिंजी सब ॻाल्हियूं मिटाए करे वेहो अल्लाह जे घर में वेहो उताक में वेहो घर में वेहो सफर में हुजो हज़र में हुजो दुकान में हुजो कचहरी में हुजो बनी में हुजो अल्लाह जो कुरान तव्हां सां गॾु हुजे मुसहफ जी सूरत में या मोबाइल जी सूरत में कपड़ा पाक जिस्म पाक हुजे कुरान पढ़ंदा रहो तव्हां खे ज़िंदगी जी ख़बर पइजी वेंदी नबी जी भी ख़बर पवंदी अहले बैत जी भी ख़बर पवंदी ऐं सचन माण्हुनि जी सच्ची जमात जी भी ख़बर पइजी वेंदी। अल्लाह सां का दुआ है अल्लाह से मूंखे के कुरान पाक हदीस पाक पढ़ने समझण पंहिंजी इस्लाह करने तौफीक अता फरमाए आमीन व आखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।